साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। सर छा पिया कयो? खट था वणियो भाई। अच्छा ये खट तव्हां वाणी आहे? सही 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 सही, डिज़ाइन त तमामु सुहिणी आहे। हीउ कमु केतिरनि सालनि खां पिया कयो? नहीं सर 3-4 साल थी विया आहिनि। अच्छा, जी इन में कमाई आहे? हाँ जी हाँ सुठी आहे। पोइ बि माना हिकिड़ी खट जो तव्हां केतिरो मुआवज़ो वठंदा आहियो? हिकिड़ी सर 400 वठंदा आहियूं। अच्छा, ऐं हिकिड़े ॾींहं में घणियूं खटूं आणे वेंदा आहियो? बसि सर हिकिड़ी निकिरी वेंदी आहे, ॿीअ जो वाण खुली वेंदो आहे। माना 1.25 या 1.5 खट? हा ईअं थी वेंदो आहे। सही सही। हीउ कमु तव्हां केतिरे अरसे खां पिया कयो? हिनखे त सुठो वक़्तु थियो आहे। हा, जी पोइ तव्हांजो हीउ शौक़ु आहे या न, तव्हांजो शौक़ु छाजे करे थियो? शौक़ु साईं बसि ईअं ॾिसी ॾिसी। अच्छा, जी साईं। ॿियो तव्हांजे घर में केरु कंदो आहे? ॿियो सर भाउ वाणींदो आहे अलीगुरु। अच्छा, जी उहो हाणे अञा बि वाणींदो आहे या छॾे वियो हाणे? न साईं हाणे पढ़ाईंदो आहे प्राइवेट। अच्छा, जी सही सही। पोइ उहो तव्हांजो उस्तादु आहे? जी साईं। सही। तव्हां घणियूं डिज़ाइनुनि में खटुनि खे वाणे सघो था? असां सर 8-10 त करे ईंदा साईं। अच्छा, जी जी सही। खट खे वाइण जे लाइ माना कहिड़ा कहिड़ा वाण आहिनि उन्हनि जी ज़रूरत हूंदी आहे? वाण सर जेको इस्तेमालु करे सघो माना जेको सही थिए। अच्छा, जी अॻे त मुञ जो हलंदो हुयो, हाणे मुञ माना उहो बि आहे या कुझु घटि थी वियो आहे? उहो बि आहे साईं पर सचो न आहे नी हाणे उहो। अच्छा, जी साईं। सही। सचो जेको सची मुञ आहे उहा सचे सर मां ई जी जी ठहंदी आहे, हाँ साईं हाँ। ऐं हाणे सर सचो न आहे? न न हाणे ड्रप बि कयल आहे साईं। अच्छा, जी जी उनजी क्वालिटी त कंहिं हिसाब सां सुठी न हूंदी। हा न साईं महांगो बि आहे ऐं भलो बि न आहे उहो। हीउ कहिड़ो आहे? हीउ सुठो आहे साईं। हा, जी जी हीउ रेशम सॾिबो आहे छा? हा रेशमी सर। रेशमी आहे? जी साईं। सही। हीउ कारे रंग जो आहे? कारो कारो। ॾाढो भलो। सही। ॿियो कहिड़ो क़िस्म आहे? हिन में वरी मुंहिंजे ख़्याल में सुट बि अचे थो। हा सुट बि आहे। सुट बहितर आहे या हीउ बहितर आहे? हीउ बहितर आहे, सुट छिजी थो पए साईं। सुट छिजी थो पए? जी साईं। हीउ बि त छिजी सघे थो न? न सही नथो छिजे। मज़बूत आहे? हा सट ते छिजी थो पए खटाजीअ में साईं। अच्छा, जी जी सही।